तंगवाणी भरिसां उनड़ कैनाल खे लॻल घारो 100 फुट जो थी वियो आहे, जंहिं सबबि सवें एकड़नि ते पोखियल सारियालो फसल लुढ़ी वियो। उन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे तंगवाणी मां महरान टीवी जो रिपोर्टर अता हुसैन मलिक। जी अता हुसैन, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, ॻोठ रसूल बख्श बालकानी वटि उनड़ शाह खे घारो वधी 100 फुट थी वियो। घारे सबबि सवें एकड़नि ते पोखियल सारियो फसल लुढ़ी वियो। घारे जो पाणी वधी करे घर में दाख़िल थी पियो आहे। घारे जे पाणी रोकण लाइ ॻोठनि पाणी मदद पाण कोशिशूं कयूं पिया आहिनि। घारे वारे हंध ते आपाशी अमलदार ग़ाइब आहिनि। केतिरा ई कलाक ॿुधण बावजूद घारे हंधि अमलो न पहुतो आहे। ॻोठनि वारे आबादी बचाइण लाइ ज़िले इंतज़ामिया को बि रेस्क्यू वग़ैरह न मोकिलियो आहे। ॻोठनि पारां पंहिंजी मदद पाण मुख़्तलिफ़ हंधनि ते कट ॾेई घरनि जो पाणी निकाल करण जी कोशिशूं जारी आहिनि। रसूल बख्श बालकानी, दिलजान मलिक, जाम खान बालकानी समेत केतिरे ॻोठ आहिनि जेके मुतासिर थी विया आहिनि। ॻोठनि पारां पाणी निकाल करे घरनि खे बचाइण पिणु मुतालबो। हिन वक़्तु घारो आहे 100 फुट थी वियो, लेकिन हिन वक़्तु आपाशी अमलदार घारे हंधि न पहुता आहिनि। जी अता हुसैन, नवाज़, महिरबानी।